अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़िम बलिकार रवां यासिर अहमद मुझे स्टूडियो में ज्वाइन कंता सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब पाण कल्ह बि डिस्कस कयोसि त अलीमा ख़ानम भेनरूं जेके उहे वेही रहियूं आहिनि ॿाहिरि जेल अडियाला जेल वटि, त पाण कल्ह बि चयोसि त इहा रागिणी आहे हिकिड़े क़िस्म जी, हाणे हलंदी रहंदी, तंग बि कंदी। पोइ तंग त करे थी, गवर्नमेंट रिएक्ट बि करे थी। गवर्नमेंट कल्ह बि रिएक्ट कयो। गवर्नमेंट अॼु त 400 माण्हुनि जे मथां FIR दर्ज करे छॾी आहे, इंक्लूडिंग ऑलमोस्ट जेका बि लीडरशिप बची आहे न PTI जी। जी, पाण कल बि इहो डिस्कस कयो पिए त छा PTI करे सघे थी ऐं छा सरकार करे सघे थी। सरकार ख़ान खे त हाणे जेल में आहे, सवाइ ख़ुदा न ख़ास्ता कुझु ॿियो करण जे, बाक़ी त सरकार छा थी करे सघे। हुनखे आइसोलेशन में रखी सघे थी, बकौल सदस पुटनि जे त डेथ सेल में रखी सघे थी, सॉलिटरी जीअं कंफाइनमेंट थींदी आहे उहो करे सघे थी, कुझु जिस्मानी ज़हनी टॉर्चर ॾेई सघे थी, त कुझु नथी करे सघे। केस अगरि ॿिया कंदी बि या ॿिया सज़ाऊं बि अची वेंदियूं त उहो ख़ान खे परवाह न, मतिलबु उहो त अॻु में ई अंदरि आहे। पाण इहो बि डिस्कस कयो त ख़ान बि कुझु घणो न पियो करे सघे सरकार जो, सवाइ इहो आहे त हिकिड़ो मुस्तक़िल हिकिड़ो अडियाला जेल ते हिकिड़ो राग हलंदो रहंदो। ही ईंदा, हू हाणे हुननि 400 माण्हुनि ते केस करे छॾिया आहिनि, ही वरी ज़मानतूं कराईंदा। ही चवनि था त साईं पुलिस चए थी त हिननि अडियाला जे साम्हूं वेही करे जेको आहे भनकड़ी कई आहे, शहरियुनि खे परेशान कयो आहे, कानून जी जेको प्रोसेस आहे हुन रंडकूं विधियूं आहिनि। कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे। हू चवनि था त अदालतनि जे हुकुम ते पुलिस अमल नथी कराए, ही चवनि था पुलिस जे कमनि में सरकारी कम में रंडक पई विझे, हू चवनि था अदालती कमनि में ऑर्डर्स में रंडक पिया विझनि। सो इट्स अ थिंग विच विल कीप ऑन गोइंग। ऐं ख़ान वर्सिस द एंटायर सिस्टम, इहो जेको आहे उनखे उजागर थींदो रहंदो। उन ते इंटरनेशनल मीडिया बि रिपोर्ट्स करे पई, तव्हां ॿुधायो पियो अल जज़ीरा बि को रिपोर्ट कयो आहे, ॿिया बि कंदा रहंदा आहिनि, ठीकु आहे, सो हले थो। लेकिन ॻाल्हि इहा आहे त एज सच अगरि ज़ाहिरी तरह ॾिठो वञे त हुकूमत हिन सां को ख़तमु कोन थी वेंदी, सेटअप हलियो कोन वेंदो, बट हिकिड़ो कॉन्स्टेंट प्रेशर सस्टेन थींदो। लेकिन असल मसला इहा हूंदा आहिनि त जॾहिं मुल्क में ॿिया तव्हांजा अनेक मसला हल न थियल थींदा आहिनि, या हुनमें जेके प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, त उहे मुल्क में घण तरफ़ी प्रेशर्स हुजनि था। बेसिकली तव्हांजो जेको माशी इशूज़ आहिनि, तव्हांजा गवर्नेंस जा इशूज़ आहिनि। तव्हां हिकिड़े पासे सॼी दुनिया जो मसलो अडियाला जेल में मुलाक़ात ठाहियल आहे, तव्हां ॾिसो त तव्हांजी एक्सपोर्ट्स न हुजण जे बराबरि घटिजे थी एक्सपोर्ट्स, ऐं तव्हांजी एक्सपोर्ट्स खर्चनि थियूं त तव्हांजो ज़ाहिर जेको ट्रेड डेफिसिट आहे उहो वधे थो, मईशत ते बोझ अचे थो, तव्हांजो रुपी डिवैल्यू थिए थो, एंड सो ऑन सो ऑन। लेकिन ट्रांसपोर्टर्स सां मसलो हल न पिया करे सघनि एतिरो। यानी इहा हालत आहे। अडियाला जेल त पूरी सरकारी सघ लॻी वञे थी। ट्रांसपोर्टर्स जेके आहिनि 3 ॾींहंनि खां 4 ॾींहंनि खां हड़ताल कयो वेठा आहिनि। कंटेनर्स जेके आहिनि पोर्ट ते पिया आहिनि, जहाज़ न पिया अची सघनि। माण्हुनि जो करोड़े अरबे रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे। सरकार खे टैक्सिस जे मद में अरबे रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे। असीं बाबू ब्यूरोक्रेसी आहे, छा आहे, उहो ट्रांसपोर्टर्स सां को शइ खे वर्कआउट न पई करे सघे। हाणे ट्रांसपोर्टर्स सां मामिलो, ऐं नथो चवां ट्रांसपोर्टर्स सही पिया चवनि, कई शयूं हुननि जूं ग़लति आहिनि, लेकिन बाबति तव्हां पोइ हिन ॻाल्हि खे तव्हांखे आस्ते आस्ते हुननि सां एग्री कराइणु खपे न, मैनेज करणु खपे। नंढो हुकुम अची वियो, हीअं थी वेंदो, तव्हां वधीक लोड न करे सघंदो, अलिफ थी वेंदो, तव्हां ते हैवी चालान लॻंदा, थियणु खपे, ऐं नथो चवां न थियणु खपे, बट द हैंडलिंग यानी हद इहा आहे त तव्हांजे अरबे अरबे रुपयनि जो नुक़सानु पियो थिए। असां मसरूफ़ आहियूं अडियाला जेल ते। अॼु आबाद बिल्डर्स एसोसिएशन सॼे पाकिस्तान में अरबे खरबे रुपयनि जी कारोबार थिए थो हिननि सां। हाउसिंग जेके कंस्ट्रक्शन ऐं आबाद जेका तंज़ीम आहे, हुननि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त अगरि 15 जनवरी खां हू बि हड़ताल ते हलिया वेंदा, यानी सॼे मुल्क में जेको लखे माण्हुनि खे रोज़गार थिए थो, मज़दूर आहे, ही आहे, हू आहे, अलाइड इंडस्ट्रीज़ आहिनि, सीमेंट आहे, रेती बजरी अलॻि बि, उहो चवंदासीं 15 जनवरी खां हड़ताल ते हलिया वेंदासीं। छो हलिया वेंदासीं? त कराची में भत्ताखोरी वरी शुरू थी वई आहे। यानी हाणे इहो जो जेको डिमांड आहे, इहा छा ग़ैर वाजिबी डिमांड आहे? त यार असांखे असांजी जान ऐं माल जो तहफ़ुज़ ॾियो। उहो भत्ताखोरी थी शुरू थी वई आहे, जे कराची में थींदी, उहो चवनि था त पोइ नथा ॾियूं पैसा, भत्तो त गोलियूं हणनि था, पर्चियूं अचनि थियूं।
ऐं कई बिल्डर्स खे ज़ख़्मी कयो अथनि, उनजे ॿारनि खे ज़ख़्मी कयो अथनि। त यानी कराची जंहिंमें पुलिस बि आहे, जंहिंमें रेंजर्स बि आहे, उन में हिकिड़ी तमामु वॾी कारोबारी सरगर्मी कंदड़ हिकिड़ो जेको इंडस्ट्री आहे, जेको तव्हांजी बिल्डर आहिनि, उहे गैर महफ़ूज़ आहिनि। हू अगरि स्ट्राइक ते हलिया विया, हलो वरी ॿी ॻाल्हि थी वई। त अहिड़ा कई रोडनि ते तव्हांजा माण्हू अॻुवा था थियनि, करप्शन जो उरूज आहे। त जॾहिं ही सभु मामला तव्हां खां हैंडल न पिया थी सघनि या मिस हैंडल थियनि पिया, हैंडल त आख़िर में थी वेंदा, आख़िर में ट्रांसपोर्टरनि जी ॻाल्हि बि मञी वठंदा, 100 कोड़े 100 प्याज़ वारी ॻाल्हि थींदी, आख़िर में मञंदा सभु कुझु, लेकिन नुक़सान त मुल्क जो थी वियो। लाइकवाइज़ बिल्डर्स ठीकु आहे, हिननि खे 4 माण्हू झले ईंदा, पोइ चवंदा साईं ठीकु आहे, जेका हिते असीं 2 पुलिस वारा बीहारे छॾियूं था, हिते ही कयूं था, लेकिन विल दैट सॉल्व द प्रॉब्लम? नो जी। हे त वरी असांखे 90s ऐं 20s अर्ली 20s वारी कराची वरी नज़र ईंदी, जिते बताखोरी थिए पई। केरु थो करे? केरु? सभिनी खे ख़बर आहे केरु थो करे। दोबारा केरु खा जी। लेकिन भई पहिरीं त चवंदा हुआ त साईं हू आहिनि, पोइ हुननि जी सियासी सघ आहे, पोइ अलिफ, हाणे ही केरु आहे? वरी इम्पोर्टेंट थींदा हुआ। ठीकु आहे। त आउं इहा गुज़ारिश करणु चाहियां पियो त प्रायोरिटी किथे सेट न पई थिए, ऐं शयूं एतिरी एडहॉक ते बीठल आहिनि, जो कॾहिं किथां क्रैक अचे थो, कॾहिं किथां क्रैक अची वञे थो। त हाउ कैन यू हैंडल दिस? त पोइ हिकिड़े पासे ही सभु कुझु थी रहियो हुजे, ॿिए पासे तव्हांजी सियासी भूचाल बि हलंदो हुजे, त सर ये कैसे चलेगा किस्सा? पोइ बिल्डर, सॉरी तव्हांजी ॻाल्हि कटियां पियो, ॾिसो न आख़िर में छा थींदो, हींअर कई माण्हू दुबई ऐं हिन पासे वञनि पिया। ज़ाहिर जी कॉलर जी गुलाम अदर कासकली नवाब शाह जी। कासकली साहब छा चवणु चाहियो? ऐं तव्हांजे यात्रा तव्हांजो सलाम हुजे, काज मुंहिंजो सलाम हुजे। यात्रा जे बारे में इहा ॻाल्हि करिणी आहे त जे पंहिंजो गवर्नर आहे KPK जो फरीद कुंडी, सम्झो कुंडी साहब, जो इहो बयानु ॾिस तेरा ॾे थो राज जेको आहे त गवर्नर राज लॻंदो, हीअं थींदो हीअं थींदो, इमरान ख़ान खे हितां शिफ्ट करे ॿिए कंहिं शिफ्टिंग कयो। पर पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो अथई, पहिरीं ॻाल्हि ठीकु आहे, उखे बि आहे, असां हिन ॻाल्हि खे तस्लीम कंदा। जॾहिं जो हुन पाण खां मुलाक़ात न थींदी, न वकील जी मुलाक़ात थींदी, न को हुनजी भेणनि जी या हुननि जी जेके हुनजी मुलाक़ात न थींदी, इहे केस कीअं हलंदा, कहिड़े कास हलंदा? ॿियो साईं जो चए मिसाल जी ॻाल्हि आहे, हिननि जेको आहे त तालीम जो निज़ाम तबाह करे छॾिया। तव्हां हिन को इहो पुछा कयो, तव्हांजे सिंध में तालीम जो निज़ाम छा आहे? सिंध में इहो इहो पंहिंजो तव्हांजो धाड़िस राज लॻो पियो आहे, फताखोरी लॻी पियो आहे, माण्हू अॻुवा था वञनि, हिते कहिड़ी तालीम आहे? पहिरियों त साईं खे तव्हां पंहिंजे गिरेबान में झाती पाए ॾिसो त तव्हांजी पंहिंजे शहर में जेको आहे असांजे सिंध में कहिड़ी शइ थिए थी, हलियो त इंसाफ़ जे लाइ असां काई साहब खे चवंदासीं। ठीकु आहे सर। जिसे कुंडी साहब चवनि था त इमरान खे अडियाला में शिफ्ट करे छॾे, पोइ छा? मालिक साहब चवनि था साफ़ी, उहे चवनि था कल्ह डिस्कशन थी आहे शिफ्ट करण जी, पोइ पहिरियां मस्जिद जी ॻाल्हि थी, पोइ हुते BLA जो टेरर आहे त हिन करे उहो कैंसिल थियो, पोइ अटक जी ॻाल्हि थी, पर अटक में वरी जेको आहे उहो अटक फोर्ट वटि उते वेझो आहे KPK जे, त वरी उहो मसइलो पैदा थियो। पोइ वरी सखर जी ॻाल्हि थी आहे त सखर जेल काॾे शिफ्ट कजे, त वरी उते बि को इशू क्रिएट थियो आहे, पाण कहिड़ो इशू थियो आहे कान। पोइ हाणे चवनि था त को जिते फैज़ हमीद साहब खे रखियो वियो आहे इन सम सेफ हाउस इन पिंडी, मालिक साहब क्लेम कनि था पिया त उते 100-125 माण्हुनि जी बि जॻह ठाही पिया। ठीकु आहे, इहे पहिरीं ख़बरूं हलियूं हुयूं, नई ख़बर न आहे। हिते हिकिड़ो नंढिड़ो जेल ख़ासि ठाहियो पियो वञे इस्लामाबाद में, जिथे पोइ हिननि खे रखियो वेंदो, फैज़ हमीद खे बि रखियो वेंदो, इमरान खे बि रखियो वेंदो, ऐं पोइ इहो पहिरीं बि ॻाल्हि जी। अच्छा, तव्हां शिफ्ट करे छॾींदो? यस। त छा अगरि जिन्हनि खे भेणनि खे या हुनखे अगरि ख़बर, अच्छा उनखे नामालूम मुक़ाम बि रखंदो, तव्हां कंहिंखे ॿुधाईंदो ई कोन त हू किथे आहे? त मुश्किल माना पोइ त तव्हां अगरि हिकिड़े माण्हू जी डेस्टिनेशन गुम त न कंदो न। यस। त पोइ तव्हां हुनखे चलो मञी वठो त इस्लामाबाद जे कंहिं बि कमर्शियल एरिया में रखंदो न, रेजिडेंशियल एरिया में त कोन रखंदो, उते वञी वेही रहंदा। अच्छा, उते बि न मिलियो त की ॿिए सरकारी हंध ते वञी वेही रहंदा। वॉट इज़ द पॉइंट? एग्ज़ैक्टली। पहिरीं ही ॻाल्हियूं जॾहिं डील जी सूरत में थी रहियूं त उनजो त को सेंस हो, पर छाकाणि त हिते मुज़ाहिरा थियनि था अडियाला वटि, इन करे असीं खणी ईंदासीं। छा ॾिसी, आउं उहो ई चवां पियो त ॿिन्ही धुरियुनि वटि
कल बि तफ़सील सां हिते ॻाल्हायो त ॿिन्ही धुरियुनि वटि न ख़ान वटि हिन जेको सोल्यूशन कढे पियो, ख़ान बि न पियो कढे, हू बि न पियो कढे, ही जेकी सरकारी धुर आहे ही बि न पई कढे, न ख़ान सरकारी धुर जो घणो हींअर बिगाड़े सघे पियो शॉर्ट टर्म में, मुख़्तसर मुदत में, टिके मुदे में बिगाड़े पियो। ईअं ई सरकारी जेकी धुर आहे उहो बि ख़ान जो शॉर्ट धुर में को बि नुक़सानु न पई करे सघे। डिघे मुदे में ज़ाहिर उनजी उमिरि आहे, उनजी मुस्तक़िल स्ट्रेस टेंशन उनखे डिघे मुदे में उन लाइ नुक़सानु आहे। बाक़ी त ही त अजाई ॻाल्हियूं आहिनि, इन सां छा हासिलु थिए? काॾे कनि था काॾे नथा कनि। बाक़ी साईं चवनि था त माना जेके पाण वटि त ॾिसी वठो त छा हालात आहे। पहिरियों गवर्नर कुंडी साहब पीपुल्स पार्टी जा आहिनि, तनक़ीदूं त कनि था पिया। यार उहो त ख़ैर हिकिड़ी अलॻि बहस आहे न। कुंडी साहब खे गवर्नर थियण जो शौक़ु थियो हूंदो, पर मूंखे त हैरत थींदी त पीपुल्स पार्टी जेको आहे उहो जमहूरी सॼी सोच ऐं रवैयनि जे ख़िलाफ़ु गवर्नर राज जे लाइ पंहिंजे गवर्नर खे चवंदी त KP में गवर्नर लॻायो, थींदो कमाल। छाकाणि त उन गवर्नर राज में सिर्फ़ु मक़सदु PTI हुकूमत ॾाहिण न हूंदो, उन में पोइ जेको सियासी इंजीनियरिंग ऐं सियासी वठपकड़ ऐं मारामारी थींदी उहो सभु पोइ पार त पीपुल्स पार्टी खे खणणो पवंदो। यस यस, पोइ हिन ते अचो था पिया त कॉल वठी वठो। रसूल ख़ासि कली वधीन मां जी, ख़ासि कली साहब छा चवंदा? हेलो जी साईं, प्रॉब्लम साईं जी साईं काली बाब करा कुझु तबियत सही आहे साईं? जी वालेकुम सलाम साईं। साईं आवाज़ तव्हांजो घटि अचे पियो। तव्हां रसूल ख़ासि कली ॻाल्हायो पोइ बदिल खां। असांजो हिकिड़ो अर्ज़ु तव्हां सां इहो आहे त तव्हांजे हिन प्लेटफॉर्म तां असां जेके वस वारा आहिनि, अमलदार आहिनि, या जेके साथी लीडर आहिनि, उन्हनि खे इहो ॿुधाइणु चाहियूं था ऐं असांजी इहो पैगाम बि तव्हां उन्हनि ते पहुचायो त 7 साल असांखे पार्टी में असां पुराणा वर्कर आहियूं पार्टी जा बदीन जा जी, ऐं 7 साल थिया आहिनि। असांखे इहो ई नथो ॾियनि पिया त बाबा तव्हांखे रस्ता ॾींदासीं, तव्हांखे रोड ॾींदासीं, पंहिंजे औलादनि खे नौकरी ॾींदासीं। असांजी यकीनी ॻाल्हि त बदीन जी हींअर अहिड़ी वीचारनि जी बत जी पोज़ीशन आहे जो असां रोडनि ते निकिरी पंहिंजे औलाद खे मारण लाइ तयारु आहियूं। इहे असां बाक़ाइदे असांजे MP MNN खे बि दरियूं था करियूं आहिनि त बाबा अवां असांजी 2 नौकरियूं ॾियो। असांखां बचार को MA करे वेठो आहे, को CA करे वेठो आहे, को UT बि असां वटि इंटरचेंज पता ठीकु आहे साईं। ॿियो बि करण माकन समय जो डंडो हलायो। जी समय साहब छा चवणु चाहींदा? जी समय साहब आवाज़ अचे थो साईं? जी जी हाँ साईं ॻाल्हायो। साईं अली खाजी जो सवाल आहे त हीअं त साईं हेॾे ॻाल्हायो। तमाम जूं मिलियूं खुलियूं हुयूं, रेट थियो 400 रुपया। 800 रुपया असांजी गवर्नमेंट खे उहा पॉलिसी करे 670 75 रुपया करे देवे खुलियूं कोन्हे। रेट जी ॻाल्हि कमंद जी हेॾी आहियां। साईं पहिरीं ख़ासकेली साहिबु चयो त असां शायदि साईं वारनि वोट कयो पीपुल्स पार्टी खे त हुनजा रोड रस्ता ठहंदा, औलादनि खे। हा साईं चवनि था असांखे ॾटो ॾींदा रहिया त फलाणी शइ थींदी, तव्हां नौकरी मिलंदी, रोड मिलंदा, असां सपोर्ट कयो, पर कुझु बि न थियो आहे। मूंखे सम्झ नथो अचे। सुवाल इहो न आहे त पीपुल्स पार्टी वारनि तव्हांखे ॾटो ॾिनो या न ॾिनो, या को आसरो ॾिनो न ॾिनो, इहो मां इन ते बहस न आहे। मुंहिंजो बहस सदाईं इन ॻाल्हि ते थींदो आहे त साईं वोट ॾियण महिल अगरि तव्हां ज़ाती पंहिंजो मुफ़ाद ॾिसंदो कंहिंखे बि ॾियो त पोइ इहो ई थींदो, कुझु बि न थींदो। छाकाणि त मुमकिन कोन्हे त हिकिड़ो MPA तव्हां अगरि हिकिड़े तक में 5000 नौजवान बेरोज़गार आहिनि त हू 5 साल छा 20 साल बि रहे त 5000 नौजवाननि खे नौकरी नथो ॾेई सघे। ऐं पोइ अगरि नौकरी वोटनि जे एवज़ MPA ॾिए थो त ज़ाती बि आहे न, माना मेरिट जो को तालुक़ न आहे ख़ासकेली साहिबु। सो इहो ज़ाती मुफ़ादनि जे करे असीं वोट ॾींदा आहियूं, ज़ाती तालुकात जे बुनियाद ते, बिरादरी जे नाले ते, मुर्शिद जी चिठी अची वई न, त पोइ इहो सभु कुझु थिए थो न। जी वोट कलेक्टिव राइट आहे, वोट सिर्फ़ु सिंध लाइ ॾियणु खपे, सिंगुलर राइट ई न आहे। पूरे अगरि तव्हां पूरे सिंध लाइ नथा ॾियो, पूरे ज़िले लाइ ॾियो, पंहिंजे इलाइक़े लाइ ॾियो, पंहिंजे इलाइक़े लाइ ॾियो। हीअ ज़ाती छा आहे? सो ऐं रोड रस्ता ठाहिणु गवर्नमेंट जो कमु आहे। हिन ही ख़ुदि हिकिड़ी मोहम्मद ख़ान जुनेजो मरहूम जी हुकूमत मां इहो ट्रेंड शुरू थियो त साईं पोइ MNA रोड ठाराईंदो, पोइ पंहिंजा ठेकेदार MPA रखंदो, पोइ हुनखां ठाराइबा।
सभु खांचो आहे। उहो ई हले थो पियो पोइ ही प्लानिंग जेको हूंदो आहे डिपार्टमेंट, डेवलपमेंट प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट, जंहिंखे इहो प्लानिंग करणी हूंदी आहे त किथे रोड ठहणु खपे किथे न ठहणु खपे, त पोइ इदारे खे बंदि करे छॾियो पियो। APM जी सिफ़ारिश ते ठहिणा आहिनि त उन्हनि खे बसि ॿुधाईंदा आहिनि न, पोइ MPMNS ॿुधाईंदा आहिनि त हा, हिते स्कीम खपे, ज़्यादती आहे, ॻाल्हि ई ग़लति आहे। ही सोच ई ग़लति आहे त वोट जेको आहे इन ज़ाती कमनि लाइ वोट ॾिजे। ऐं त हिन सां इतफ़ाक़ नथो कयां। बाक़ी साईं चयो त समय जे हिसाब ते रेट जो कुझु ॿुधाइनि पिया कमनि जो, पर साईं जी ॻाल्हि पूरी न थी। साईं जो छा शायदि रेट पहिरीं वधीक खोलियऊं, पोइ रेट घटाए छॾियो अथनि। इहो हमेशह थींदो आहे। मिलनि वारा पहिरीं पाण ॾे घुराइण लाइ रेट खोलींदा आहिनि, पोइ वरी रेट कमनि सवायो अचणु शुरू थींदो आहे। हू छा थियो, ॾहरकी वारी मिल हली न हली, हू कहिड़ी हुई अलायंस अलाइज जंहिंखे पुलिस बंदि करायो, घुटकी ज़िले में हुई न। यस 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 जब पंहिंजी ॻाल्हि हले पई त जीअं तव्हां ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी जे मथां ॿार ईंदो आहे, ज़ाहिर आहे गवर्नर वाज जो बि सभु कुझु आहे, उहो करिणो पवंदो। इहे मोहम्मद मलिक साहब कल्ह पंहिंजे प्रोग्राम में हिकिड़ी मीटिंग जो हवालो ॾियनि पिया त का मीटिंग थी आहे, हुन में चयो वियो आहे त भई असां जेको आहे कमु पंहिंजो करे छॾियो आहे वन एस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां, बाक़ी जेको सिविलियन साइड आहे हुनखे पंहिंजो कमु करिणो आहे, क्योंकि पाकिस्तान खे हार्ड स्टेट ठाहिणो आहे, त हिकिड़े पूरे कानूनी तरीक़े सां हार्ड स्टेट ठाहिणो पवंदो। ऐं उते ई पोइ वरी इहा ॻाल्हियूं वञी थियूं जेके राणा सन्ना साहब बि डिस्कशन थियूं, त भई इहे जेकी ॻाल्हियूं आहिनि उन में त ज़ाहिर पीपल्स पार्टी मुनाफ़ नथी वञे, पर तव्हांजा फ़ैसिला छा इहे फ़ैसिला थी चुका आहिनि, ऐं कोई मञे न मञे हुन सां फ़र्क़ु न पवंदो। राणा सन्ना साहब चयो त न इतफ़ाक़ कराइण जी कोशिशि थी सभिनी जे। न इतफ़ाक़ ईअं ई कराइबो न। अगरि मिसाल का धुर न मञे, मिसाल पीपल्स पार्टी नथी मञे NFC ते, त पोइ राणा सनाउल्ला वारा चवंदा एस्टाब्लिशमेंट खे त भई हिननि खां मञाए वठो त असीं राज़ी आहियूं। त ईअं बि नवाज़ लीग पंहिंजे कोल्हे ते त कोन खणंदी, चवंदा भई हू नथा मञनि, पोइ तव्हां हुननि सां ॻाल्हाए वठो। हाणे सुवाल इहो आहे त हार्ड स्टेट छा हूंदी आहे। एग्ज़ैक्टली, चलो इन बहस में नथा छा हूंदी आहे, लेकिन अगरि हार्ड स्टेट जो मतिलबु असांजे मुल्क में इहो कढियो पियो वञे त असीं जेको फ़ैसिलो कयूं पिया उहो बिना चूं चरा, बिना कंहिं इख़्तिलाफ़ राय, बिना कंहिं डिस्कशन जे मनोवन अमल थींदो, न त पोइ ॾंडो वसंदो। ठीकु आहे सर, इहो त आमरियत हूंदी आहे। आमरियत त हार्ड स्टेट हूंदी आहे। लेकिन जेका हिकिड़ी असां वटि ज़ाहिरी तरह त आमरियत कोन्हे, त पोइ हार्ड स्टेट जो तस्वुर ईअं अचे थो त कानून जेको आहे उहो सभिनी खां मथां हूंदो आहे। ऐं कानून जेको ठहंदो आहे उहो पब्लिक ओपिनियन ऐं पब्लिक जी राय सां ठहंदो आहे। and to facilitate them rather than like United States, say like any country in Europe, त इन वे हार्ड स्टेट्स आहिनि न। त भई अगरि कंहिं माण्हू ॾोह करे छॾियो, हाणे तुरम खान आहे, कहिड़े इदारे सां आहे कहिड़े इदारे सां न आहे, लीगल प्रोसेस पां हुनखे गुज़रणो पवंदो, पुलिस घटि न कंदी, गुज़रो पवंदो, जुडिशरी में हुन सां को रिआयत न थींदी, हुन सां सभु कुझु कानून मूजिबि थींदो। ऐं जेके पॉलिसीज़ पार्लियामेंट या गवर्नमेंट ठाहींदी, पार्लियामेंट इहो त ठाहींदी आहे, त उन ते मनोवन अमल थींदो। ही कहिड़ी ॻाल्हि आहे त अगरि मिसाल हिकिड़ो इलाइक़े जो माण्हू या हिकिड़े सूबे जो माण्हू चए थो त ही शइ क़ाबिल क़बूल न आहे, त चइजे अच्छा देख लेंगे तुमको, ऐसी की तैसी। इहा त माना पोइ इहा हार्ड स्टेट त हिकिड़ी ॿिए क़िस्म जी, ही त पोइ नॉर्थ कोरिया वारी हार्ड स्टेट थी वई न, ही त चाइना वारी हार्ड स्टेट थी वई। कैन वी डू इट इन पाकिस्तान? हाणे इहो सवाल आहे। ज़ाहिर आहे जंहिं वटि सघ हूंदी आहे हू सम्झंदो आहे त यस वी कैन डू इट। ओके, पोइ पाकिस्तान में इहो पहिरियों दफ़ो त कोन थींदो। पाकिस्तान में हार्ड स्टेट जा अगरि हार्ड स्टेट जो तर्जुमो जेको आउं तशरीह कयां पियो, अगरि इहा ई आहे त माज़ी में बि रहियो आहे हार्ड स्टेट। ज़ियाउल जो ज़मानो छा हार्ड स्टेट न हो छा? बट हार्ड स्टेट उन्हनि लाइ हो जेको स्टेट जी पॉलिसीज़ या स्टेट सां मुराद गवर्नमेंट बेसिक उन सां एग्री न पई करे, त उन्हनि लाइ तमामु हार्ड स्टेट हो। शाही लाहौर किले में उनखां टंगिया पिया हूंदा, फटका लॻंदा, ही थींदो हू थींदो, फांसियूं थींदियूं, हार्ड स्टेट त हुई न। हाणे इन ॻाल्हि में तफ़सील नथो वञा माज़ी में असांजे मुल्क में छा छा असां कयो आहे हार्ड स्टेट। सो आई बिलीव कि कानून nobody should be above the law, and ही जेको पंहिंजे पराई जी तमीज़ आहे ख़तमु कयो, ऐं गवर्नेंस आहे, रूल ऑफ लॉ आहे।
ऑटोमेटिकली हार्ट शेड थी वेंदी ऑटोमेटिक ही असां वटि तशरीफ़ पंहिंजी आहे तंहिंजे करे हाणे त छा ॻाल्हाए सघूं था भाई साहब ज़रा ये ॻाल्हियूं त हलनि थियूं न NFC में रदो बदल लोकल गवर्नमेंट जो स्ट्रॉन्ग पाणी एग्रीकल्चर मिनरल्स इहे त चया वञनि था पिया त भई इहे डिसीजन इहे फ़ैसिला थी चुका आहिनि हाणे रुगो बसि हिननि खे इम्प्लीमेंटेशन करणी आहे ॾिसो अगरि फ़ैसिला थी चुका आहिनि त पोइ सवाल इहो पैदा थिए थो त फ़ैसिलो कीअं कयो आहे अगरि त सभिनी जेको ही हाइब्रिड सिस्टम में सभई धुरियूं आहिनि सभई राज़ी आहिनि त पोइ त ठीकु न ठीकु न आहे ठीकु त हूअं न आहे ऑब्वियसली पर पोइ ॾिसो त माण्हुनि खे क़ाबिल क़बूल आहे या न आहे यस यस मिसाल अगरि पीपल्स पार्टी NFC ते राज़ी थी अची वञे थी ॾिसो सिंध जे माण्हुनि खे क़ाबिल क़बूल आहे या न आहे मिसाल नवाज़ लीग NFC ते राज़ी थिए थी ॾिसो पंजाब जे माण्हुनि खे NFC क़ाबिल क़बूल चेंज ही त सेंट्रलाइज़ेशन खे ओवर सेंट्रलाइज़ेशन कयो पिया ऐं चओ पिया त ही हार्ट स्टेट थी वियो इहो त सेंट्रलाइज़ेशन चई सघो था तव्हां हुनखे मरकज़ियत मज़बूत करे पिया मज़बूत कयो पिया त भई वधीक पैसा वफ़ाक़ खे ॾेई छॾियो ही करे छॾियो पुलिस हिकिड़ी सेंट्रल पुलिस ठाहे छॾियो मिनरल्स बि वफ़ाक़ फ़ैसिलो कंदी कंहिंखे ॾियणा आहिनि न ॾियणा आहिनि ऐं सभु कुझु वफ़ाक़ फ़ैसिलो कंदी हीअ त मरकज़ियत आहे हिन में ऐं इहा बि को नई ॻाल्हि न आहे असांजे मुल्क में हीअ 18वीं तरमीम में मस अदम मरकज़ियत थोरी घणी थी जेका पिणु माण्हुनि खे उहो हुनजो 100 सैकड़ो फ़ाइदो न पहुतो किथे किथे पहुतो न पर काफ़ी पहुतो ऐं अञा पहुचण जी इम्कान आहे त गेनी गवर्नेंस ईंदी ऐं इन जो फ़ाइदो पहुचंदो आम माण्हू ताईं हलो हाणे ज़ाहिर इहे ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं पंहिंजी जॻह ते पर जीअं तव्हां ॻाल्हि कई शुरू में ई त इंटरनेशनली हिकिड़ो माहौल ॾिणो आहिस्ता आहिस्ता ॾिणु माना वधंदो थो वञे जमाल ख़ान इमरान ख़ान पंहिंजे नाले जे अॻियां ख़ान हल्को फुल्को ब्रैकेट में लिखणु शुरू करे छॾियो आहे टुवर्ड्स भई पोइ इलॉन मस्क खे बि उहो करे थी भई त मुंहिंजियूं जेके आहिनि उहे नथा ॿुधाए वञनि हुनजा पुट जेके चवनि था पिया असां जनवरी में चवंदा पिया वीज़ा लाइ अप्लाई करे छॾियो आहे असां ऐं हू त चवनि था पिया त असां चाहियूं था असां मतिलबु वाल साहिबु हले असां सां गॾु जेको आहे उहो क्रिकेट वग़ैरह मैच वग़ैरह का ॾिसे पर उहो ज़ाहिर आहे हुनजी पंहिंजी हिकु दफ़ा पंहिंजी हिकिड़ी सियासत आहे उहो जेका करणु चाहे थो पर इहे ॻाल्हियूं पंहिंजे हिते हाणे इहो प्रेशर त रहंदो न हीउ जेको अल जज़ीरा बि अचानक सां 40-50 मिंटनि जी हिकिड़ी पूरी डॉक्यूमेंट्री ठाहे छॾी आहे जंहिं टाइटल ई रखियो अथई मिस्टर पॉपुलर वर्सिस मिस्टर पावर को त बिल्कुलु पर्सनल मामिलो थी ॾेखारे ॻाल्हि इहा आहे त जेका ख़ान जी मिसिस त जेका एक्स मिसिस आहे जमैमा उहो त हाणे एलन मस्क खे चए पई मुंहिंजी रीच मारे छॾी आहे ट्विटर ते अलगोरिदम यानी ॼाणी वाणी था रोकियो पिया मुंहिंजे हुनखे ख़ैर उहो त हिकिड़ी अलॻि बहस आहे हिन जा पुट अगरि पाण पोइ भेरे बि जॾहिं ॻाल्हियूं थियूं त पाण डिस्कस कयो हो त ख़ान जा पुट अगरि अचनि था पाकिस्तान में ऑब्वियसली रिपल्स त क्रिएट थींदा हाणे अजीब मसो हूंदो पहिरें इन करे मूंखे लॻे थो अञा पाण ॾिसूं हिननि खे वीज़ा बि मिले थो या नथो मिले इहो बि त न्यूज़ थी वेंदी अगरि वीज़ा रिजेक्ट थिए त उहो हिकिड़ो अलॻि ॻाल्हि आहे पर हाणे इहो ई असांजी जेका सरकार आहे इहो ई गेज करे वज़न करे रही हूंदी त वीज़ा न ॾियण ते जेतिरो गोड़ थींदो उहो बर्दाश्त कजे या वीज़ा ॾेई अगरि हिननि खे ही हिते अचनि था हाणे अजीब ॾचो हूंदो ही ब्रिटिश सिटीज़न्स आहिनि बरतानवी शहरी आहिनि न ही ॿार त हिननि जे हिन खे किथे वञणु ॾियणो आहे न वञणु ॾियणो इहे एनओसीज़ हूंदियूं आहिनि जॻह जॻह जूं ठीकु आहे ज़ाहिर पॾेई शहरी आहिनि पोइ रोज़ु हिकिड़ी वज़ाहतूं हूंदियूं पोइ हू चवंदा असां हिते वञूं पिया हिननि सां माण्हू मिलणु वेंदा हिन पीउ सां मिलणु ॾींदा न ॾींदा वञी हिननि जा हाई कमीशन हिन सां गॾु हूंदो ब्रिटिश हाई कमिश्नर गॾु हूंदो सां मुराद इहा त ज़ाहिर टच में ज़ाहिर MI6 बि शायदि टच में हुजे MI6 बि शायदि टच में हुजे उहो त हूंदा ज़ाहिर हिननि जी सिक्योरिटी ख़ुदि हिकिड़ो इशू हूंदी त उहो जेको ही 8 ॾींहं रहनि था 15 ॾींहं रहनि था महीनो रहनि था उहो त हिकिड़ो वॾो मुल्क में हिकिड़ो वरी ॿियो ममड़ बचियलु हूंदो इंटरनेशनल मीडिया हिननि जे पोयां कंठ लॻी पई हूंदी पोयां लॻी पई हूंदी त भई छा था कनि छा नथा कनि सो मुंहिंजे ख़्याल आहे अञा बि ही गेज कंदा त भला हिननि खे न न्यू वीज़ा ते गोड़ जेतिरो थींदो उहो बर्दाश्त उहो सुठो हूंदो या हिते अची जेको ही गोड़ पैदा कंदा उहो वधीक हूंदो मीर एजाज़ टालपुर हूंदा जी टालपुर साहब छा चवणु चाहींदा तव्हांखे कारी साहब खे मुंहिंजी तरफ़ां सलाम हुजनि कारी साहब ये वरी प्रैक्टिस पे हिते ही हाइब्रिड निज़ाम ही लेजिस्लेशन ही 47 फार्म ऐं 45 फार्म इलेक्टेड नुमाइंदा ही जुडिशरी में हेॾो वॾो जेको आहे सो सुप्रीम कोर्ट खे फ़र्क़ु कटे छॾिया अथनि हिते जी प्रैक्टिस जेका आहे उन में माण्हुनि खे त डिलीवर कुझु बि कोन पियो थिए साईं कुझु चङो कमु त कनि घटि में घटि हेॾो हर शइ हिननि जे हथ में आहे
हिकिड़ो पेज बि आहे पोइ माण्हू उहो ई महांगाई में मरे पियो, उहा ई करप्शन आहे, उहो ई माण्हुनि सां जातियूं आहिनि, डिक्टेटरशिपूं आहिनि भई मुस्लिम मुल्कनि में आहिनि, पर माण्हू ख़ुशहाल आहे उते जो। इन करे उनखे कोन ही केतिरे वक़्तु हिन प्रेशर खे ही दॿाए रखंदा सिर्फ़ु पंहिंजी इक़्तिदार जे लाइ। इहे माण्हू केतिरो ई दॿाईंदा, मतिलबु मारे 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 कंट्रोल केतिरो वक़्तु करे सघंदा। जमूरियत न आहे न, जेके ॿार चढ़ाव आहिनि उहो 11 साल जी तबई उमिरि खां पोइ उहे हुअं ई ख़तमु थी वञनि थियूं। त हीअ सिस्टम ई केतिरो हलाईंदा, मुल्क खे केॾी वॾी क़ीमत अदा करणी पवंदी ऐं माण्हू दुनिया केतिरो छिलंदी, इन ते थोरो हिकिड़े कमेंट्स ॾियो, महिरबानी थींदी। थैंक यू। मीर साहब, मुल्क खे छा भोगणो पवंदो ऐं छा हुनखे नुक़सानु खणणो पवंदो, हाणे इहो त असां अगरि इहो सम्झूं ऐं इन जो अहसासु कयूं त पोइ मुल्क सां ही जेको 80 सालनि में थियो आहे इहो थियो ई न हुजे हा। मुल्क तव्हां टुटी पियो, उन महिल बि चयो पियो वियो त असीं ही मुल्क जी बका में क़ौमी मुफ़ाद में ही सभु कुझु कयूं पिया, जेको थियो पियो बसि हुन इहा सोच हलंदी न त उहो त हूअं ई टुटणो हुयो बलूचिस्तान। बाद में त भले जस्टिफाई कंदा रहियो, हा हूअं ई उहो ज़ियाउलत जेको कुझु कयो उहो क़ौमी मुफ़ाद में हो न। उहो असांखे हेरोइन बि मिली, असांखे क्लैशनकोफ बि मिलिया, असांखे अख़वान पनाहगीर बि मिलिया, असांखे लसानियत बि मिली, असांखे धाड़ियल राज बि मिलियो, असांखे पॉलिटिकल करप्शन भुट्टो साहब जे ज़माने में हुई, भुट्टो साहब जे ज़माने खां अॻु बि हुई, गैंग वॉर्स मिलिया असांखे, पर ज़िया हुनखे इंस्टीट्यूशनलाइज़ कयो। जेका पॉलिटिकल करप्शन अॼु पाण ॾिसूं था उहो जेको हाणे वण थी वियो आहे, त कीअं अची जेको बि अॼु ताईं थियो आहे उहो सभु जेके आहिनि चवनि त था न त असां मुल्क जी चङाई में कयो आहे, पर उहो नुक़सानु ॾींदा विया। त केरु कंहिं मञियो जो अॼु वारा मञी वठंदा? मीर साहिबु अॻु में कंहिं मञियो आहे न, हाणे केरु मञंदो न, ई सुभाणे जेको ईंदो उहो मञंदो। छाकाणि त ही असां अक्सर चवंदो आहे असांजे मुल्क में को जेंज़ी न आहे। असां वरी जे दुनिया में इहे नौजवान निकिरी अचनि था ऐं पोइ पाण मुख़्तलिफ़ मुल्कनि में हीअं ताज़ो बि उते थियो, कहिड़े मुल्क बोलीविया अलाए किथे थियो, त माण्हू निकिरी अचनि था, त हू चेंज जेका माण्हू आणीनि था उहा चेंज जेका आहे उन में जेके नेक्स्ट हुकुमरान हुजनि था हुनखे हिकिड़ो डपु हुजे थो त यार हीअ हुननि जी मर्ज़ी ऐं मंशा मूजिबि अगरि असां न हलियासीं त ही सुभाणे असां सां उहो हशर करे छॾींदा। तव्हां चओ था माण्हू केसि ताईं बर्दाश्त कंदसि, माण्हू बर्दाश्त कनि पिया न। ऐं असांजे मुल्क में अहिड़ो को मिसाल मौजूदु न आहे जो माण्हुनि पंहिंजे बल ते, स्पेशली के सियासी लीडर जे पोयां बि सियासी लीडर जे पोयां बि, या आउं चवां त चलो ऑर्गेनिक ख़ुदसर यानी कंहिंजी अॻवानी न बि, माण्हुनि त कॾहिं न कयो आहे। सो माण्हुनि खां छा इहो जेको तव्हांखे फ़िक्र आहे मीर साहिबु उहो हुननि खे न हूंदी न, माण्हू कॾहिं थिया आहिनि को कॾहिं थिया त पोइ उन महिल जी ॻाल्हि कंदासीं। बाक़ी तव्हां चओ था दुनिया खिलाइण लाइ, इहो असांखे परवाह ई न। असीं चवंदा आहियूं हीउ मुखालिफ़ुनि जो प्रोपेगेंडा आहे, इहो जेको आहे उहो हिन में फलाणी लॉबी इन्वॉल्व आहे, हिन में फलाणा दुश्मन इन्वॉल्व आहिनि, पर असां वटि जेको थिए पियो त थिए पियो। अच्छा, पर जे तव्हां चओ त पाकिस्तानी माज़ी में ज़ाहिर आहे अहिड़ो रेवोल्यूशन टाइप त का बि जेका माज़ी नथी मिले, पर पाकिस्तान टुटण जी माज़ी त मिले थी। उहो त मां चवां थो न, असां सिखूं त कुझु कोन था न, लेकिन ख़ैर हिकिड़ी डिफरेंट सिचुएशन हुई, मामलात हुआ, अॼु ओड़ा मामलात उहे न आहिनि, लेकिन सिखूं नथा न, असीं कंहिं शइ में बि नथा सिखूं। ज़ाहिर मुश्किल मरल आहे। उहा ई ॻाल्हि हाणे जेका पंहिंजी हले पई, त हाणे उहा ई सेम फॉर्मूलाज़, सेम आइडियाज़ हाणे इंसान बसि वरी ख़बर खड़ी आया आहिनि त कोट लखपत माना ज़ाहिर शाहमूद कुरैशी, काथे दड़ो, काथे अलॻि पार्टी, माना उहा ई। अब त हाणे असांजा कुझु साफ़ी भाईजान जेके आहिनि मूंखां त सभु मोतबर आहिनि ऐं सभई तमामु बाख़बर आहिनि। हा त लॻे थो त हाणे छा सहाफ़त बि थिए पई, हाणे छा हलायूं। हाणे इहो जेको शाह महमूद कुरैशी फॉर्मूला आहे, छा तव्हां कॉलर वठो पवंदा ॻाल्हायूं? अब्दुल गफूर काके पुट, नवाब चवां जी, काके पुट साहब छा चवणु चाहींदा? साईं कविता वरी आपके साथ तव्हांखे सलाम। साईं कविता जो सवाल आहे त जो पाए तो मार्की पर गर्मियूं या जीअं हींअर तव्हां ज़िक्र कयो आबाद बिल्डर्स ऐं उहे तमामु ॾींहों ॾींहुं सोढ़ी थींदी थियूं वञनि, पर हिकिड़ी बेसिक शइ बची जेको आहे तो मार्केट में कुझु सरगर्मियूं हूंदियूं, उहो आहे ज़राअत कंदगी।
और ज़राअत जे हाल में सालनि खां वरियनि खां करोड़े अरबे रुपयनि जा इश्कंदियल अचनि पिया, कणिक ख़राब थी वञे पई, पर आवाम खे जेको आहे सो हुन में महांगाई अघु घटि नथो ॾिनो वञे। अहिड़ी तरह कमनि ते सिंधी जो जेको फ़सुलु अचे थो उहो जेको आहे टके दड़ीअ जेको आहे सो लॻो पियो आहे कि आबाददार सिंधी ज़राअत बि तबाह थी वई त पोइ जेको आहे सो सिंध जो या मुल्क जो जेको आहे सो माशी मुस्तक़बिल छा थींदो। महिरबानी साईं। ठीकु साईं। साईं सिर्फ़ु सिंध जो छा थींदो बल्कि पाकिस्तान जो छा थींदो। 26-27 करोड़ माण्हू वात आहिनि जिन्हनि खे खाराइणो आहे। इहे त फूड सिक्योरिटी जो इशू आहे। तव्हां वटि डॉलर आहे कोन जो तव्हां ॿाहिरां घुराए माण्हुनि खे खाराईंदो। 27 करोड़ माण्हुनि खे तव्हां ॿाहिरां घुराए खाराईंदो छा? माण्हू अक्सर हिते ई परेशान त थियो छा त पंजाब में ॿोॾ आई पर रेट असां वटि चढ़िया ई कोन। मां उहो ई अर्ज़ु कयो कयां त हिकिड़ी पूरी मिसमैनेजमेंट आहे ऐं वेस्टेड इंट्रस्ट लॉबीज़ आहिनि, ग्रुप्स आहिनि। उहो सो ज़राअत बिल्कुलु सही ध्यानु ॾियणु खपे, पर मुंहिंजो न असीं अडियाला में मसरूफ़ आहियूं। आख़िर में उहा शामूद कुरैशी वारी ॻाल्हि पाण कई पे, हाणे साफ़ी साहिबान त कुझु बि चवंदा रहे। ॾिसो हीअ पहिरीं बि कई दफ़े ॻाल्हियूं उभरनि थियूं। मूंखे तव्हां सम्झायो शामूद कुरैशी साहिबु उमिरि जे हिन हिसे में हाणे अगरि हिन महिल हू अहिड़ो कमु कनि था जंहिंसां असां वटि ही सियासी तौर ते मतिलबु वफ़ादारी मटाइण ऐं हिन टाइप जो लफ़्ज़ हिन लाइ इस्तेमालु थींदो। जहांगीर तरीन इन टच बि चवनि था त शायदि शामूद कुरैशी सां थियो। ज़रूरु 100 माण्हू ॻाल्हाईंदा हूंदा। मूं कंहिंखां पुछियो, मुंहिंजो शामूद कुरैशी छो नथो इस्टेब्लिशमेंट ऐं इमरान जे विच में पुल जो किरदारु अदा करे, त ख़ैर हुनजो जवाबु जेके बि हुआ उन बहस में नथा पओ। हाणे अगरि शामूद कुरैशी अलॻि थिए थो, हुन सां गॾु तव्हां फवाद चौधरी बि ॻंढे छॾियो, हुन सां गॾु तव्हां इमरान इस्माइल टाइप ऐं अली ज़ैदी टाइप ऐं हीअ सभु प्रिंडे छॾियो जहांगीर ते, छा फ़र्क़ु पवंदो? कुरैशी साहिब जी हिकिड़ी 2 सीटूं पंहिंजूं, पोइ शामूद कुरैशी खे छा मिलंदो? हींअर बि एतिरो ॾुखियो त कोन्हे, करे हॉस्पिटल बि वञे थो, हीअ थिए थो, जेल आहे बहरहाल, लेकिन मिलंदुसि छा? वफ़ाक़ी वज़ीर, उहो प्राइम मिनिस्टर जो कैंडिडेट हो, पुट खे बि कुझु न मिलंदसि, पोइ बाद में सियासत बि ख़तमु। सियासत पोइ पुट ऐं धीउ, हाणे त न्याणी बि आहे शाह साहिब जी, कुरैशी साहिब जी, त उन्हनि जी सियासत जो मुस्तक़बिल छा रहंदो? त मिलंदुसि छा? इहो करे इहे जेको चवनि था त बार बार हुन सां ॿिन्ही खे छा मिलंदो? यानी शामूद कुरैशी साहिब खे छा मिलंदो? छा हुनखे प्राइम मिनिस्टर ठाहींदा? हा, अहिड़ी का ऑफर कन्स त शायदि, त पोइ त हीउ सॼो सिस्टम ई लुॾी वेंदो। सॼो सिस्टम ठीकु आहे। चीफ मिनिस्टर पंजाब, इहो बि ठीकु आहे, लेकिन चीफ मिनिस्टर मरियम नवाज़ खे किथे कंदा? सो पोइ बाक़ी अगरि हिकिड़ो वज़ीर ऐं DCSP ऐं 2 वज़ारतूं, इहे हिन सां छा? शामूद कुरैशी 100 दफ़ा ॾिठियूं आहिनि, ऐं इहो खट आहे शाह साहिब लाइ, हुनखे हुनजी वफ़ादारी मटाइण लाइ। लेकिन चलो हिकिड़े सेकेंड लाइ मञी वठो, सो PTI विदाउट इमरान इज़ नथिंग। सो शामूद कुरैशी खे ही हिकिड़ी ख़्वाहिशनि ते ॿधल शइ त थी सघे थी, ही के साफ़ी जी बि ख़्वाहिश थी सघे थी, सरकार जी बि ख़्वाहिश। हिन लाइ कोई हिकिड़ो दफ़ो न कई दफ़े कोशिशि थी आहे शामूद कुरैशी ते, थी सघे थो भई अचानक सां मुलाक़ात करण हलिया विया त ख़बर न हुई वीचारे खे। लेकिन शामूद कुरैशी मूंखे मुश्किल थो लॻे, लेकिन नामुमकिन दुनिया में का शइ न आहे, पर हिन सां हर हासिल न शाह साहिब खे कुझु थींदो, न जेके कराइनि था हुननि खे कुझु थींदो। दैट्स व्हाट आई थिंक। ॿी ॻाल्हि कंसार भाई कल्ह बि जम में हिकिड़ी ख़बर लॻी, वरी इंट्रस्टिंग ख़बर लॻी, पंहिंजे एनालिसिस जे तौर ते या ज़रा जे हिसाब सां या कंहिं चयो हुयो, का ख़बर न आहे, पर उन्हनि चयो त बसि उन्हनि उहो एतिरो पंहिंजी ख़बर जो मक़सदु हो त भई DGISPR साहिबु पंहिंजे वाता या DGISPR साहिबु या इवन इदारे जेको आहे उहो कॾहिं बि इहा शइ क्लियर न आहे कई त फैज़ हमीद साहिबु ऐं इमरान ख़ान साहिब जो 9 मई में गठजोड़ हुयो। न कई आहे उहो काफ़ी, छाकाणि त फैज़ हमीद खां पोइ बि मूं तव्हांखे उन बि चयो न त हू हुन खां पोइ तव्हां ॾिसो त वठा लॻी पई आहे। हाणे भले घटि वधि रुगो फैज़ हमीद खे चवनि था, फैज़ हमीद केरु हो? फैज़ हमीद को जेको आहे रेवेन्यू जो एक्सीक्यूटिव जो ऑफिसर त कोन हो न, एग्रीकल्चर डिपार्टमेंट जो, त हू हाणे हुते बि परेशानी हूंदी त यार हीअ त थोरो सवायो थी वियो आहे कमु, तंहिंजे करे हाणे हुनखे लो प्रोफाइल ऐं लो की में खणी वञण जी कोशिशि त हूंदी, लेकिन उर्दू चैनल्स त ज़ाहिर फैज़ हमीद ते माण्हू भरिया वेठा आहिनि, कयो ज़ुल्म। सो हाणे DGIS आयो, हुन महिल त चई न पिया सघनि, हाणे बुल ठही मिलियो आहे त केरु घटि न पियो करेसि। ठीकु आहे नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलाईंदे प्रोग्राम में।